सिनेमा, पेट्रोल पंप, हाउसिंग सोसाइटी, शॉपिंग मॉल, मैरिज हॉल दफ़ाई मक़सद त नाहिनि। पूरे पाकिस्तान में कंटोनमेंट बोर्ड जे एराज़ीअ ते उहो सिलसिलो जारी आहे। कराची में काला पुल जे गॾु वारी दीवार आई ग्रैंड कन्वेंशन हॉल अॼु ई किरायो। चीफ जस्टिस पाकिस्तान जो सेक्रेटरी दिफ़ा सां मुकालमो कंटोनमेंट एराज़ीअ ते जारी कमर्शियल सरगर्मियुनि जे मुतालिक़ सेक्रेटरी दिफ़ा जी रिपोर्ट गैर तसली बख़्श करार ॾेई छॾी। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में 25 अरब खां वधीक आई। NDMA में 4 अरब 80 करोड़ रुपयनि जी बेज़ाब्तनि जो इंकशाफ। माली साल 2019-20 जे ऑडिट रिपोर्ट जे मुताबिक़ 354 अरब रुपयनि खां वधीक पैकेजनि में कोरोना जे दौरान ख़रीदारियुनि में बेज़ाब्तियूं कयूं वयूं। 1 अरब 80 करोड़ रुपयनि जूं अदायगियूं अहिड़नि माण्हुनि खे कयूं वयूं जेके मुस्तहिक़ न हुया। पेशावर में योम तासीस ते पीपल्स पार्टी जो जलसो, वॾे तइदाद में जियालनि जी शिरकत। चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी भी स्टेज ते मौजूद। कारकुननि जे नारनि जो हथ हिलाए जवाब ॾिनो। जलसे के रहनुमा जे खिताबनि जो सिलसिलो जारी। गिलगित बल्तिस्तान जे साबिक़ चीफ जज राना शमीम जे बयानी हल्फ़े ते तौहीन अदालत केस। इस्लामाबाद हाई कोर्ट सवाल कयो त 3 सालनि बाद लंदन में बयान हल्फ़ी कहिड़े मक़सद लाइ ॾिनो। राना शमीम ॿुधायो त बयान हल्फ़ी सभु मार हुयो, ख़बर नाहे त कीअं लीक थियो। बयान हल्फ़ीअ खां पोइ राब्तो कयो वियो पर कंफर्म न कयो वियो।